ओम शांति। अॼु जा मावक आहिनि पांडव माया सां युद्ध करण वारा पांडवनि जे लाइ धारणायूं कहिड़ियूं हुजे खपनि। असां योद्धा आहियूं न, बाबा चईंदा आहिनि तव्हांजी कंहिंसां युद्ध आहे माया सां। अर्थात कोई भी ॻाल्हि, कोई भी परिस्थिति, कुछ भी थी वञे, असां सभिनि ते विजय प्राप्त करे सदा बाबा जी याद में रहण वारा आहियूं। त माया सां युद्ध करण वारा पांडवनि जे लाइ धारणायूं आहिनि 11:75 जा महावाक्य आहिनि। अॼु पांडवनि जे लाइ जो कल्प पहिरों जो गायन आहे, छा उहे सभु विशेषतायूं वर्तमान समय जीवन में अनुभव थींदियूं आहिनि? बाबा चवनि था पांडवनि जे लाइ जो कल्प पहिरों वारो गायन आहे, छा उहे सभु विशेषतायूं वर्तमान समय जीवन में अनुभव थींदियूं आहिनि। ये जो गायन आहे कि उन्हनि पहाड़नि ते स्वयं खे गलाए छॾी, गायन आहे न भई पांडव स्वयं खे उन्हनि पहाड़नि ते स्वयं खे गलायो। इन जो रहस्य छा आहे? कंहिं ॻाल्हि में गलायो? सूक्ष्म ॻाल्हि जो ही यादगार स्थूल रूप में ॾेखारियो अथनि। हर ॻाल्हि जो बाबा सूक्ष्म हाणे कराई अथई, वो भक्ति मार्ग में स्थूल रूप में ॾेखारींदा आहिनि। त सूक्ष्म ॻाल्हि जो यादगार स्थूल रूप में थींदो आहे। जीअं चैतन्य जो यादगार स्थूल में थींदो आहे न, उहा ही सूक्ष्म खे स्पष्ट करण जे लाइ दृष्टांत ॾिनो अथनि। त बाबा असांखे ॿुधाइनि था कि गली वञण जो मतिलबु छा आहे? स्वयं खे सफलता मूर्त ठाहिण जे निमित्त पुरुषार्थनि जे पुरुषार्थ में जो विघ्न साम्हूं ईंदा आहिनि न, हुन विघ्ननि जे कारण छा स्वयं खे सफलता मूर्त न ठाहे सघंदा आहिनि। स्वयं खे सफलता मूर्त ठाहिण जे निमित्त जो पुरुषार्थ कंदा आहिनि ऐं उन्हनि जे साम्हूं जो विघ्न ईंदा आहिनि, त उन विघ्ननि जे कारण छा स्वयं खे सफलता मूर्त न ठाहे सघंदा आहिनि, या बार बार हुन स्वभाव संस्कार जे कारण असफलता थींदी आहे। बाबा प्रश्न था पुछनि, चेक कजो कि मुंहिंजा कहिड़ो स्वभाव संस्कार मूंखे जीवन में सफलता प्राप्त न करण ॾींदा आहिनि। जेके निजी संस्कार व नेचर चइबो आहे, त अहिड़ा निजी संस्कारनि खे गलाइण, अर्थात स्वयं खे गलाइण जी ॾिसण या संपर्क में अचण वारा ये महसूस करनि कि हिन आत्मा स्वयं खे गलायो अथई, इन में सफलता। त जेको पांडवनि जो यादगार ॾेखारनि कि वो पहाड़ ते वञी गली विया, त हुनजो अर्थ आहे कि हाणे असां परमात्मा खे यादि करे, बाबा खे यादि करे, पुरुषार्थ करे, असांजा जेका ये आसुरी स्वभाव संस्कार जो असांजा न आहिनि, उन्हनि खे गलायां, अर्थात पंहिंजे पाण खे परिवर्तन करणो, ताकि ॾिसण वारो भी महसूस करे कि हा हिन जो स्वभाव संस्कार गली, हिन स्वयं खे गलायो अथई, हिन आत्मा स्वयं खे गलायो अथई, अर्थात परिवर्तन कयो अथई। इन में सफलता मूर्त ठहिणो। भई असां चऊं था असांजे इहो बुरे स्वभाव संस्कार ख़तम थी वञे, त हुनजे असां पुरुषार्थ करूं त जेका भी विघ्न अचनि था हिन ख़तम करण में, उन्हनि ते विजय प्राप्त करे पंहिंजे रावण जा जेका पुराणा स्वभाव संस्कार उन्हनि खे ख़तम करे ऐं पंहिंजा दैवी स्वभाव संस्कार धारण करे, इन में असांखे सफलता प्राप्त करणी आहे, तॾहिं असां सफलता मूर्त ठहींदा। ड्रामा प्रमाण जेतिरो सहज योगी, श्रेष्ठ योगी ऐं सफलता मूर्त ठहिण जी
सैल्वेशन प्राप्त आए। ड्रामा अनुसार जेतिरो सहज योगी श्रेष्ठ योगी सफलता मूरत ठहण जी सैल्वेशन प्राप्त आ ओतिरो ही रिटर्न ॾिनो अथव। भई बाबा सखी केॾे समय खां सब बाबा जी मुरली था ॿुधूं, बाबा जी पालना था वठूं, त ओतिरो ई असां रिटर्न ॾिनो आहे बाबा खे। वातावरण जी बि सैल्वेशन आहे न। भई ॾिसो कंहिंजे कोई त घर में रहंदो आहे, कंहिंजे घर में त ॾाढो टेंशन शोर ॿारनि जो, ऐं कंहिंजे घर में शांती। कंहिंखे सेंटर ते मौक़ो मिलंदो आहे रहण जो। त बाबा चवनि था ॾिसो तव्हांखे वातावरण जो बि सैल्वेशन आहे। या जॾहिं मधुबन वेंदा आहिनि त मधुबन में बि उहो वातावरण त मिलंदो आहे न। त जॾहिं असां मधुबन वेंदा आहियूं त ख़ासि पुरुषार्थ करणो खपे। त बाबा चवनि था ॾिसो तव्हांखे एॾी सारी सैल्वेशन ॾिनो आहे त हिनजो रिटर्न वातावरण खे पावरफुल ठाहे करे रखण में सहयोगी थियण में रिटर्न ॾियो। अॼु सुबुह जो बि बाबा चई न कि पंहिंजे शुभ संकल्पन द्वारा पंहिंजी वृत्ति द्वारा वायुमंडल खे पावरफुल ठाहे। त बाबा चवनि था ॾिसो तव्हांखे हर हिकु ॻाल्हि जो सैल्वेशन बाबा असांखे ॾिनो अथई न, त असांखे बि रिटर्न ॾियणो आहे बाबा खे। जो पालना असां बाबा खां वरिती आहे न। ॾिसो ॿिया माण्हू सेंटर न वञी सघंदा आहिनि, लेकिन तव्हां सेंटर बि वञी सघंदा आहियो। मतिलबु अगरि तव्हांजे जीवन में कोई विघ्न न आहे त असांखे बाबा खे रिटर्न ॾियणो आहे, खुद खे परिवर्तन करे ऐं पंहिंजे घर जो वायुमंडल वातावरण खे बि पावरफुल रखणो। इन में बि बाबा जे कार्य में सहयोगी ठहूं। भई सिर्फ़ सेंटर ते वञो मधुबन ते वञो ॾाढो सुठो लॻंदो, उहो त सुठी ॻाल्हि आहे, लेकिन बाबा चवनि था हाणे जीअं तव्हां पुरुषार्थ करे स्वयं खे परिवर्तन कयो अथव, शक्ति धारण कई अथव, त हाणे ॿियनि जी बि मदद करो, वातावरण खे बि पावरफुल ठाहियो। हिन में बाबा जो सहयोगी आत्मा ठहूं। साथ साथ श्रेष्ठ संग आहे, बाबा जो संग आहे, ये भी सैल्वेशन आहे। तो जो भी आत्मायूं पंहिंजो भाग्य प्राप्त करण लाइ ईंदियूं आहिनि उन्हनि खे बि पंहिंजे संग जी श्रेष्ठता जो अनुभव करायो आहे। हाणे बाबा चाहिनि था कि असां ॿार ॾाढी पालना वरिती आहे बाबा खां, हाणे असांखे ॿियनि खे बि पालना ॾियणी आहे। जिते तव्हां रहंदा आहियो उतां जो वातावरण सुठो रखो। जंहिंजी बि संबंध संपर्क में ईंदा आहियो उन्हनि जे पंहिंजे संग सां उन्हनि खे बि श्रेष्ठता जो अनुभव करायो। भई तव्हां जीअं सोचो था, ॻाल्हायो था, कर्म था करो त उहो बि सिखनि कि हा ये कुछ अलग ही करनि था। जॾहिं असां बाबा जी यादि में रही करे भले तव्हां घर गृहस्थी जो ई कमु करो, लेकिन बाबा जी यादि में रही करे कंदा आहियो न त हुनमें कुछ न कुछ नवीनता माण्हुनि खे अनुभव थींदी आहे। त पंहिंजे श्रेष्ठ संग सां उन्हनि में बि श्रेष्ठता लायो। त हाणे बाबा चए थो मूंखे रिटर्न ॾियो। भई माँ बाप बि ॿारनि जी पालना कंदा आहिनि त सोचदा आहिनि न हाणे जॾहिं वॾा थींदा त सोचदा आहिनि भई हाणे ॿार असांखे कमाए खाराईंदा। त बाबा उहे ई बाबा बि चवंदा कि मां बि तव्हांजी पालना कई आहे। बाबा खे पंहिंजे लाइ त कुझु न खपे, लेकिन बाबा चवनि था शुद्धी मूं वटि त शरीर आहे न, मां तव्हांखे जेतिरो ज्ञान ॾिनो तव्हांजी पालना कई, हाणे तव्हां ॿियनि जेका दुनिया में दुख परेशान अशांत आत्मा आहिनि उन्हनि जी बि मदद करो। त ये रिटर्न ॾियण थी वियो। ये अनुभव करनि, सभु अनुभव करनि कि सभु आत्मायूं संग जे रंग में रंगल आहिनि। एतिरो पाप केतिरो यादि करे हर कर्म करो कि सभिनि खे लॻे भई ये कंहिंजे रंग में रंगल आहिनि, श्रेष्ठ ठहींदा रूहानी संग सां ऐं पंहिंजे चरित्रनि द्वारा। अगरि ॿिया ज्ञान नथा ॿुधनि न त जीअं असां बाबा असांखे जीअं जीअं चईंदा वेंदा कीअं सोचबो आहे, कीअं ॻाल्हाइबो आहे, कीअं कमु करबो आहे, त असां कंदा वेंदासीं हूअं
त भले ॿिया ज्ञान न ॿुधनि, लेकिन असां सां ॻाल्हाईंदा, राय सलाह वठंदा, असां सां संग में कमु कंदा, त उन्हनि खे पंहिंजे संग जो रंग त लॻंदो न। तव्हांजा चरित्र ॾिसी करे त सिखंदा। पंहिंजे कर्म योगी जी स्टेज द्वारा, पंहिंजे गुण मूर्त स्वरूप द्वारा अचण वारी आत्माउनि खे एग्जाम्पल ठही, साधन ठही, उन्हनि जी सहज प्राप्ति जो साधन ठही वञो। भई माण्हू भले ज्ञान न ॿुधनि, लेकिन असांजो जीवन ॾिसी करे असां में परिवर्तन करे कुझु न कुझु प्राप्ति करे वञनि। असांजो प्रैक्टिकल साकार स्वरूप जो सैंपल ॾिसी उनमें विशेष उमंग उत्साह अचे। त बाबा हाणे चवनि था कि पंहिंजे चाल चलन व्यवहार द्वारा सेवा करो। सदैव हर ॻाल्हि में यही संकल्प रखणो खपे कि हर कार्य में, हर प्रैक्टिकल सबूत जे पहिरों मां सैंपल ठवां। बाबा जो धारणा चए, जो चए ॿार ईअं करो, त सदैव ये उमंग हुजणो खपे असांजे अंदर कि पहिरों मां करे ॾेखारियां। कीअं बि करो, चाहे मन सां करो, चाहे वाचिस सां करो, चाहे कर्म सां करो, त ये संकल्प मन में अचणो खपे, उमंग उत्साह अचणो खपे कि पहिरों मां करे करे हिन जो सैंपल ठाहींदमि। हर ॻाल्हि में मां सैंपल ठाहींदमि। मतलब सैंपल मतलब तव्हांखे ॾिसी माण्हू सिखनि कि ॾिस हिन पंहिंजो जीवन केॾो परिवर्तन कयो अथई, केॾो जल्दी हिन में एॾी धारणा अची वई, एॾी शक्ति अची वई, कीअं परिस्थिति के पार करे निकिरी आहे। जॾहिं अहिड़ो लक्ष्य रखंदव, अॻियां वधंदव, तॾहिं ही पुरुषार्थ जी गति खे तीव्र करे सघंदव। मम्मा हमेशा छा कंदा हुया कि जेको बाबा चई हाणे हाणे करणो, जेको बाबा चई हाणे हाणे करणो आहे। भले बाबा चवंदा तॾहिं मम्मा आज्ञा निकिरी आहे। त असांखे बि पुरुषार्थ जी गति तीव्र कीअं थींदी असांजी, जॾहिं असां लक्ष्य रखंदासीं कि जो बाबा चई उहो हुनजो मां सैंपल ठाहींदमि, मतलब पहिरियों पहिरियों करे करे ॾेखारींदमि। भले ही आराम जे साधन प्राप्त आहिनि, परंतु आराम पसंद न थियणो आहे। पुरुषार्थ में भी आराम पसंद न थियणो, अर्थात अलबेलो न थियणो आहे। बाबा चवंदा आराम जो साधननि जो एडवांटेज सदाकाल जी प्राप्ति जो विघ्न रूप न ठाहिणो आहे। मतलब आराम जो साधन भी असांजी प्रोग्रेस में, असांजी पुरुषार्थ में विघ्न न ठवनि। ईअं न भई हा असां वटि सभु कुझु हाणे आहे, बाबा चईंदा न 21 जन्मनि जो वरितो, त हिन जन्म में भी असांखे मिलंदो त आहे ई सही, पर ईअं न असांखे सभु साधन मिलनि था घर वेठे असांखे मुरली ॿुधाइण में, टीवी में त अॼुकल्ह अची वेंदो आहे, सभु अची वेंदो आहे, त सिर्फ़ु ॿुधी करे वेही रहूं, पोइ सेवा कीअं कंदासीं? त इहो त पोइ विघ्न ठही वेंदो है न। पोइ सेंटर में वेंदासीं, सेवा न कंदासीं, त पोइ कमाई कीअं थींदी सतयुग जे लाइ? असां त ॿुधी वरितो, धारणा करे छॾी। त ईअं ई बाबा चवनि था कि सैल्वेशन त मिलियो आहे, आराम साधन त मिलिया आहिनि असांखे, अॼुकल्ह त टीवी में ई सभु कुझु अची वेंदो आहे न, लेकिन बाबा चवनि था कि सेवा भी त करणी पवंदी आहे न। त आराम जे साधन जो एडवांटेज सदाकाल जी प्राप्ति जो विघ्न रूप न ठही वञे, ये अटेंशन रखणो। अगर कहिड़े भी प्रकार जी सिद्धि अथवा प्राप्ति के स्वीकार कयो त उहो घटि थी वेंदो आहे। सम्झो तव्हां कोई कार्य कयो बाबा जी याद में, ऐं तव्हां हुनमें सफलता प्राप्त करे छॾी, त अगरि हुन सिद्धि खे तव्हां स्वीकार करे छॾियो कि हा मां हिनखे कयो, इन करे हिन ईअं कई, मूं में केतिरी शक्ति आहे, तव्हां में न आहे, त हुनजो कम थी वेंदो। साधन मिलंदे हुए भी हुनजो त्याग करणो आहे। ये साधन भी पंहिंजी प्रोग्रेस भी ऐं साधन भी, जेतिरा साधन असांखे मिलिया आहिनि
तो वो मिलते हुए भी सब कुछ बाबा जो समझी करे, कोई भी सिद्धि प्राप्त थे थी तो वो भी बाबा ही असांखा कराए, तो ये समझी करे हुन जो भी त्याग करो। प्राप्ति हूंदे हुए भी त्याग करण हुनखे ही त्याग चइबो आहे। पर असांखे जीवन में प्राप्ति थिए थी तो वो भी स्वीकार न करे, सब कुछ बाबा जो यूज करो, बाबा ये न तो चाहे यूज न करो, यूज करो, लेकिन न यूज कंदे कंदे असां अलबेला न थी वञो न। सम्झो असां वटि मोबाइल आहे, हुनमें संगीत ॿुधी करे बाबा खे यादि था करूं, टीवी में योग ॾिसी करे योग लॻायूं था, कल्ह जो टीवी बंदि थिए, लाइट न अचे त असांजो योग न लॻे, ईअं न करो। ईअं न टीवी असांजी विघ्न थी वञे असांजे ऐं बाबा जे विच में। ईअं ई बाबा चवनि था, कोई भी सफलता थींदी आहे, कोई असांखे चईंदो आहे हा त ॾाढो सुठो कयो, ईअं कयो, त वो भी स्वीकार न करो, वो भी बाबा खे ॾेई छॾो। त प्राप्ति हूंदे हुए भी त्याग करणो, चाहे स्थूल साधननि जी प्राप्ति आहे, चाहे असांजी कोई माण्हू तारीफ़ थो करे, सभिनि जो त्याग करणो आहे। जबकि आहे ही अप्राप्ति, ऐं अगरि कोई असां वटि कोई चीज आई ही न त असां चऊं मां त त्याग कयो, तो वो हुनखे त्याग थोड़ी चईंदासीं। जबकि आहे ही अप्राप्ति, हुनखे त्यागे छॾो त ये मजबूरी थी न, त हिनखे त्याग न चईंदासीं। त्याग अर्थात असां वटि सभु कुझु हूंदे हुए भी असां हुनखे पंहिंजो न सम्झो, असां हुन चीजनि खे यूज कंदे हुए अलबेलोपन, आलस्यपन न लायूं। त चेक कजो अॼु एतिरो अटेंशन पंहिंजे मथां रखंदा आहियो अथवा सहज योगी जो अर्थ सम्झंदा आहियो कि सहज साधननि द्वारा योगी ठहणु, मतलब असां वटि साधन आहिनि, लेकिन असां हुन साधननि खे यूज करे ज्ञान युक्त योग युक्त आत्मा ठही वञूं। वो साधन न भी रहनि त बि असां ज्ञान युक्त योग युक्त सहज थी वञूं। आखिर ताईं साधन केसि ताईं रहंदा? अॼु असांखे मुरली मिले थी, ॿुधाए में अचे थी, टीवी ते अचे थी, मोबाइल में अचे थी, लेकिन कल जो कोई भी कारण सां असां वटि रोज जी मुरली न आई, बाबा चईं न अचण वारे समय में त सभु बंदि थी वेंदो, पोइ हुन समय छा कंदासीं असां? हुन समय असां ईअं थोड़ी चईंदासीं अॼु मुरली न ॿुधी आहे, अॼु योग टीवी में बाबा जा गीत न ॿुधिया आहिनि त योग न लॻायो, न। असांखे हिननि खे प्रैक्टिस कंदे कंदे पंहिंजो नेचुरल संस्कार ठाहिणो, पोइ हिन सां सहज योगी सहज ज्ञानी आत्मा ठाहिणो। हर ॻाल्हि में अटेंशन रहे, रिटर्न ॾियण अर्थात अॻियां जे लाइ कट करणु, रिटर्न ॾियण अर्थात अॻियां जे लाइ कट करणु, ख़तमु करणु, माइनस थी वेंदो अथवा प्लस थिए थो इहे चेक करणु। मतलब असां बाबा जो असांखे ॾिनो अथई एॾी पालना, त असां बि बाबा खे रिटर्न ॾियूं, छो जो इहो बि बोझ चढ़ंदो आहे न। बाबा चईंदा न अगरि ॾिसो तव्हां अगरि ॿारनि जी कंहिंजी बि पालना करो ऐं उहो तव्हांखे रिटर्न में न ॾे, भई तव्हां कंहिंखे 10 रुपया ॾिना त हुन अगरि 10 रुपया तव्हांखे रिटर्न में न ॾिनई त जमा थी वेंदो न, भई इहो थी वेंदो न, हा भई हिन मूंखां 10 रुपया वरिता हुई लेकिन वापसि न ॾिनई। त ईअं ई बाबा बि असांखे एॾी पालना जो कई अथई, त अगरि बाबा जो बि असांखे पालना जीअं बि रीति कई अथई, अगरि असां ॿियनि जी न कंदासीं न त बोझ चढ़ी वेंदो। हिन करे बाबा चवनि था कि अगरि बाबा जीअं असांखे अॻियां वधायो अथई, जीअं शक्ति भरी अथई, जीअं गुण भरिया अथई, जीअं सम्झ भरी अथई, जीअं श्रीमत ॾिनी अथई, असां हुनखे पालन करे पंहिंजो जीवन सुठो ठातो आहे, त हाणे असांखे बाबा खे रिटर्न कीअं ॾियणो आहे? ॿियनि खे ठाहे करे।
पोइ असांजो ये कट थी वेंदो कि हा भई भगवान भी असांजी आत्मा जो हिसाब किताब हूंदो न त बाबा सां असांजो हिसाब किताब कट थी वेंदो। त रिटर्न ॾियण अर्थात अॻियां जे लाइ कट करे छॾंदासीं। न त चईंदा न ॿिनि आख़िरीअ माउ जे वटि हाणे हिकु ई घर में माउ पीउ आहे, ॿार आहिनि, त उन्हनि सभिनि जो हिसाब किताब आहे। चईंदा न जेसि ताईं हिनजो लेणो ॾियणो आहे तेसि ताईं उहा आत्मा हिसाब किताब वठंदी आहे, जॾहिं पूरो थी वेंदो त ख़तम थी वेंदो। ही परमात्मा भी हिकु आत्मा आहे न, त हुन सां बि असांजो हिसाब ठहींदो आहे। त अगरि परमात्मा असांजो माउ पीउ ठही करे हर संबंध सां असांजी पालना कई अथई, त असांखे बि ॿियनि जो जीवन अहिड़ो ठाहिणो आहे, तॾहिं परमात्मा जी आत्मा सां असांजो हिसाब किताब कट थींदो वेंदो, ख़तम थींदो वेंदो, माइनस थिए थो न। त चेक करो माइनस थिए थो या प्लस थिए थो। भई अगरि ॿार खे असां वॾे ताईं बि माउ पीउ सेखारींदो रहे उथ वेह खा ईअं कर त बोझ चढ़ंदो आहे न। त उहो ई बाबा चए थो कि हाणे त तव्हां एॾा वॾा थी वियो, मतिलबु ज्ञान गुण शक्तियुनि सां भरपूर थी विया आहियो, हाणे त असां बाबा जी हर श्रीमत खे सम्झी विया आहियूं, हुनखे जीवन में धारण करे हली सघंदा आहियूं न। हर शक्ति हर गुण आहे, त हाणे त असांखे असां वॾा थी विया आहियूं, त बाबा जी रोज़ त मुरली ॿुधणी आहे, यादि बि करणो आहे, लेकिन साथ साथ हाणे ॿियनि खे बि ॾियणो आहे। त ये चेक करो, अञा ताईं असां बाबा जी ही पालना वठूं था। बाबा ईअं ॻाल्हि ईअं थी वई, हाणे छा करां, बाबा शक्ति ॾियो, बाबा गुण ॾियो, बाबा मदद करो, कि हाणे खुद में एतिरी शक्ति अची वई आहे कि हा असां सभु सम्झ आहियूं, बाबा जी याद में हलंदा था वञूं। बाबा खे यादि करणो आहे, लेकिन ईअं न चइणो आहे बाबा मदद करो। पहिरियों खुद खे चेक करो, मूं में वो शक्ति आहे, वो सम्झ आहे त हा भई बाबा ईअं चए थी न, उहो चई करे हलंदा हलो। अगरि नथा करे सघो त बाबा ईअं तव्हां चयो ईअं करो, लेकिन मूंखां नथो थिए त मदद करो। न त खुद करे था सघो पार त सुठी ॻाल्हि आहे, बाबा जी याद में रही करे हलंदा हलो। न त प्लस थींदो वेंदो कि हा अॼु मां वापसि खां बाबा जी एतिरी मदद वरिती। ऐं अगरि असां बाबा जी जेतिरो बल भरियो अथई उन अनुसार अॻियां हलंदा रहंदासीं, ॿियनि जी बि मदद कंदा रहंदासीं, त उहो कट थींदो वेंदो कि हा भई कट थी वियो बाबा सां। त इहे चेक करणो आहे, जीअं आत्मा जो आत्मा सां हिसाब किताब हूंदो न, उहो ई परमात्मा बि असांजी पालना करे थी, त हुन सां बि हिसाब थींदो आहे। त हुनजो हिसाब कीअं कंदासीं, रिटर्न ॾेई करे। कीअं रिटर्न ॾियणो आहे, मन वचन कर्म सां, तन मन धन सां सेवा करे। बाबा जो कार्य करण आयो आहे विश्व खे पावन ठाहिण जो, उनमें मददगार ठही करे। ओम शांति। बाबा खे यादि करो।